जय झूलेलाल दोस्तों, हलो त मिली करे ठाहियूं था टेस्टी डिलीशियस सिंधी कढ़ी। हिते मां गोभीअ जो गुल खयों आहे, थोरी सी ग्वार फलियूं, 4 आलू, 4 टमाटा, 15-20 भिंडियूं, बेह जी 2 गुड़ियूं, कचालू, वाङण और टिंडा। हे सभई भाॼियूं मां खयूं आहिनि ऐं भाॼियुनि खे हिन तरीक़े सां वढे वरितो आहे। हाणे बारी आहे भाॼियुनि खे फ्राई करण जी। त हिते मां फ्राइंग पैन में थोरो सो ऑयल खयों आहे। सभिनि खां पहिरां मां हिते भिंडियूं थी तरां। कंहिं बि भाॼी खे न वधीक डार्क न तरिणो आहे, बसि हल्को सुनहरो कलर अचे और भाॼी लाहे वठणी आहे। त भिंडियूं और गोभी खे मां हिते पहिरियों फ्राई थी कयां। जीअं ॿिन्हिनि में सुनहरो कलर ईंदो मां इन्हनि खे लाहे वठंदमि। हे ॾिसो, हिन तरीक़े सां तव्हांखे बि भाॼियुनि खे तरिणो आहे। ध्यानु रखिणो अथव भाॼियूं काड़ियूं न थियणी खपनि। अगरि भाॼियूं काड़ियूं थी वेंदव त कढ़ीअ जो टेस्ट ख़तमु थी वेंदो। हाणे मां हिते कचालू और टिंडा थी तरां। कचालू में थोरो सी लिव हूंदी आहे न, त अगरि हिनखे न तरंदासीं, हीअं विझंदासीं न त खाइण में मज़ो न ईंदो। इन जे साथ ई मां हिते आलू बि तरे थी वठां। त हाणे मां कचालू, आलू और टिंडा हे टई भाॼियूं मां तरे वरितियूं आहिनि। फाइनली मां हिते वाङण थी तरां। वाङण खे बि सुनहरो कलर अचण ताईं बसि असांखे तरिणो आहे। ग्वार जी फलियूं, सहजन जी फलियूं और बेह, इन्हनि खे असां न तरंदासीं। सहजन जी फलियूं जेके असां सुटियूं चईंदा आहियूं। हाणे हिते मां सिपड़ी खई आहे। सिपड़ी में 1 वॾी कणची भरे करे रिफाइन तेल विधो। तेल चङे तरीक़े सां तपी वियो आहे। हाणे हिते मां अधु नंढो चम्मच जीरो, 1 नंढो चम्मच और कुछ दाणा मेथीअ जा, अधु नंढो चम्मच हींग और थोड़ा सा कड़ी पत्ता विझी रखिया आहिनि। सभु मसाला बढ़िया सां टिरकिजी विया आहिनि। हाणे हिते कणची खनि बेसण थी विझां। बेसण खे चङे तरीक़े सां मीडियम बाहि ते असांखे भुञणो आहे। ध्यानु रखिणो आहे बेसण खे छॾणो न आहे, न त हे कारो थी वेंदो, छोकी बेसण काफ़ी जल्दी पचदो अथव। हाणे हिनखे ईअं हलाईंदे हुए बढ़िया सां पचाए वठिजो, जेसि ताईं कि हिन में बढ़िया सां हीअं ब्राउन कलर न अची वञे। जीअं असां सीरो ठाहींदा आहियूं न, उअं ई हिते बेसण खे भुञी करे ब्राउन करिणो आहे। हाणे हिते मां 4 टमाटनि जी प्यूरी विधी आहे। इन जे साथ ई 1 नंढो चम्मच कश्मीरी ॻाढ़ा मिर्च विधा आहिनि और गैस जी बाहि घटि करे रखी आहे। थोरो सो हिते पाणी विधो। जीअं मिक्सीअ जे जार में टमाटा पीठा हुया न, उन में ई 2-3 कणछियूं खनि पाणी विझी करे घुमाए करे मां कढी वरितो आहे। हाणे चङे तरीक़े सां बेसण खे पाणीअ सां मिक्स थी कयां ताकी हिन में लम्स न पवनि। हे ॾिसो, एकदम स्मूथ थी वियो न असांजो हिते कढ़ीअ जो बैटर। हाणे जेके भाॼियूं न फ्राई कयूं आहिनि पहिरें उहो विझंदासीं। त मां हिते बेह, ग्वार फलियूं, सावा मिर्च और सुटियूं विझी रखियूं आहिनि। और हे जेके भाॼियूं फ्राई कयूं आहिनि, हिन में बि जेके देरि सां ॻरण वारियूं आहिनि उहे भाॼियूं पहिरियों विझंदासीं। त हिते मां आलू बि विझी रखिया आहिनि। इन जे साथ हिते कचालू बि विझी रखिया आहिनि। हाणे हिते मां लूणु, धाणा, ॻाढ़े मिर्चनि जो पाउडर, हैड्र जो पाउडर इहे सभु विझां थी। मसाला तव्हां पंहिंजे टेस्ट जे अकॉर्डिंग विझी था सघो। मां हिते 1 नंढो चम्मच धाणनि जो विधो आहे, लूणु स्वाद जे अनुसार विधो आहे, अधु नंढो चम्मच हैड्र जो विधो आहे। इन जे साथ ई 1 नंढो चम्मच कद्दूकस कयल अदरक विधी आहे। हाणे ॾिसो कढ़ी बढ़िया सां असांजी टहिके थी न, त गैस जी बाहि घटि करे हिनखे ढकु ॾेई करे 10 मिंट रखी रखंदमि ताकी भाॼियूं बढ़िया सां ॻड़ी वञनि। हाणे जेके भाॼियूं आहिनि न, हे 50-60% ॻड़ी वियूं आहिनि। हे ॾिसो, बेह, आलू सभु बढ़िया सां 60%